बिरयानी इसका नहीं है। आवाज क्या हो रही है जरा? रहीम अदा मौजो इंचार्ज मलदसी मंजूर बब्बर साहब रूटीन में पंहिंजो पेट्रोलिंग ते हो त टालपुर रस्ती वटि मोटरसाइकिल ते टे माण्हू आया पोइ हिननि उन्हनि खे रोकण जो इशारो कयो, उन्हनि फायरिंग कई पुलिस ते। तो पुलिस पंहिंजी हिकमत अमली सां जेको आहे सो उन्हनि ते बि फायरिंग कई ऐं पंहिंजे डिफेंस में उन में हिकिड़ो माण्हू झले विधो ज़ख़्मी हालत में ऐं ॿ माण्हू भॼी विया आहिनि ऐं जेको झलियो आहे उहो पंहिंजो नालो आसिफ़ रिंद थो ॿुधाए। तो आसिफ़ रिंद जो हाणे चेक कयो अथऊं, जेको असां वटि ज़िले में क्रिमिनल रिकॉर्ड 16 खां मथे केस अथसि फुरनि जा, पुलिस मुक़ाबलनि जा। 2018 में हिन मजीदाणे खे मारियो हो फुर दौरान, उहो 302 जी FIR ते आहे ऐं हिन खां 7mm राइफल मिली आहे, मोटरसाइकिल मिली आहे ऐं जेको भॼी विया आहिनि उहे पुलिस सुञाता आहिनि। हिकिड़ो मुल्ला खोरखाणी आहे उहो ॾेरेलाल जो ऐं ॿियो मंज़ूर बिरोही आहे, हिते लोकल आहे पंहिंजी एरिया। ये जेके ॿिया नाला उन्हनि ते भला केस वग़ैरह आहिनि हिते? उहो हाणे चेक कयूं। मुंहिंजे ख़्याल में मंज़ूर ते त असां वटि केस आहिनि ऐं उन खोरखाणी जे लाइ बि उहो रिकॉर्ड वरी वायरलेस ज़रिए चेक कंदासीं, छो जो उहो उॾेरोलाल जो माण्हू आहे, थी सघे थो उते बि उन ते FIR हुजनि। उन्हनि खे गिरफ़्तारी लाइ कहिड़ी इंशाल्लाह उन हींअर नाकाबंदी असांजी हले पई, कोशिशि आहे त राति जो गिरफ़्तार कंदासीं, न त ॿी सूरत में गिरफ़्तार ज़रूरु कंदासीं इंशाल्लाह।